हवा मां हिते पंहिंजी बिरादरी खां पिनण आयो आहियां। अलाह जे नाले मूंसां मदद कराए। गुलाम अहमद लाशारी जोरी मूं ते विझी आहे चटी भरे ॾे। मां किथां भरियां? बिरादरी जिथे आहे सऊदी में, हिते पाकिस्तान में लाशारी बिरादरी आहे। चटी घणी आहे? चटी 1.5 लख आहे। बिरादरी रुपए करे ॾींदा त बि मुंहिंजो ग़रीब जो हली पवंदो। हे ॿाहूं थो ॿधां तव्हांखे पेरूं थो पवां, मूंखां मदद करायो। बिरादरी संगत साथ जेको साईं जे वास्ते मूंसां मदद करायो। ॿियो कुझु कोन, हे पीर जी झोली अथव, मूंसां मदद करायो। मसइलो छा आहे भला? छा मसइलो हे मोबाइलनि जो आहे। जोरी चए थो त भरे ॾे चटी 1.5 लख। घणियूं मोबाइलूं आहिनि? 2 मोबाइलूं टचूं, ॿियूं आहिनि ई कोन। हिकिड़ी तूं त मेहूं चारींदो हुई न? हा, मां मेहूं चारींदो आहियां, पेट पालींदो आहियां, ॿियो कुझु ई कोन कंदो आहियां। हर खे ख़बर आहे त जोई वारनि खे, कच्छ वारनि खे मां सॼो ॾींहुं पंहिंजा ॿचिड़ा काटां थो। मां चोरी कंदुसि, मुंहिंजो पुटु चोरी कंदो। असां मिसकीन आहियूं। छोकिरो बि भली ॾिसनि, हुनखे कुटरायो आहे। चोरी मञियो कोन त हुनखे पुलिस कुटियो आहे। कंहिंजे चवण ते? हिन जे चवण ते, हुसैन जमाली जे चवण ते, गुलाम अहमद खां पोइ फ़ैसिलो रखायूं। ज़बरदस्ती फ़ैसिलो? हा, ज़बरदस्ती रखायूं। जोरी आया, मां कोन अची रखायो। वसियत आहे 1.5 लख? न बा, मूं वटि कान्हे। पीर जी झोली मूंसां मदद करणु, संगत साथ जेका आहिनि सऊदी वारा, इहे मूंसां मदद करणु। मां टचूं पढ़ायूं, 1.5 लख किथां भरंदुसि? इहा मदीने वारे जे सदके मूंसां मदद करणु, ॿियो कुझु ई कोन्हे। बिरादरी जेका आहे संगत आहे, ऑल पाकिस्तान आहे, ऐं साईं बिलाल आहे, इहो मूंसां मदद करणु जेको थी सघनि। वॾेरे जो फ़ैसिलो तोखे भला क़बूल आहे? न आहे क़बूल मूंखे। भली मूंखे जेल विझाए छॾे, न मां कोन कंदुसि, न ॾींदोसांसि चटी। सही आहे। रुपए भली मूंखे गेल आहे न, मां कोन ॾींदोसांसि। पंहिंजो बिरादरी थी वई, मूं मिसकिन ते चटी विझी त मां कॾहिं आणंदुसि? तूं बच्चा घणा पुट अथई? पुट 3, हिकिड़ो नंढड़ो आहे, हिकिड़ो जुवान आहे। उहो बि कॾहिं माल सां हलंदो आहे, कॾहिं न हलंदो आहे। असां वेलो वेठा आहियूं। बाबो ई राति मां पंधु हलियो आहियां, साईं खणी पंधु आयो आहियां। क़ुर शरीफ़ खणी? क़ुर शरीफ़ मस्जिद में रखियो अथमि। संगत चयो न, साईं न खणी बीह, ईअं ई। इहो फ़ौजी खे मां अर्ज़ु थो कयां, मूंसां मदद कराए। ऐं इमरान ख़ान खे त मुंहिंजी मदद कराए, हेल्प कराए।